अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध खबरुनि जो सिलसिलो जारी है। तव्हां सां गॾु यासीन मां ख़बर शेयर कंदा हलूं। वरी यासीन भरसा ॻोठ अलहदा दानी जे रवासिन इल्ताफ़ अबलो शमशाद अबलो अमीर अबलो मीर मोहम्मद अबलो ऐं ॿियनि दाइनी चयो त असांजे ॻोठ में 8 चिरेबा खाते जी ज़र ज़मीन आहे जंहिं ते बाअसर पुलिस एहलकार कादिर बख़्श अमलो कब्ज़ो करणु चाहे थो। केतिराई भेरा DSP मादची ऐं मिर्ज़ापुर थाणे ते धायो, पर पुलिस हिन खां ॻुड़ी रिश्वत वठी पिट बणियल आहे। जे बाद असी DIG लाड़काणा ऑफिस पहुची पुलिस एहलकार खिलाफ़ धायो, जंहिं ते DIG लाड़काणा FIR दाख़िल करण जो हुकुम ॾिनो, पर DSP मादची FIR दाख़िल नथो करे ऐं असां खां FIR दाख़िल करण लाइ पूरी रिश्वत घुरी रहियो आहे। जे बाद असां RPO सखर वटि धायो, जे मथे ॼाणल एहलकार खे सस्पेंड कयो, मगर हिन उते बि रिश्वत ॾेई पाण खे बहाल करायो। बाअसर पुलिस एहलकार असांखे मोतमार धमकियूं ऐं कूड़नि केस में फसाइण जी धमकी ॾेई रहियो आहे। इन्हनि वज़ीर आला सिंध, IG सिंध, RPO सखर, DIG सखर ऐं ॿियनि आला ऑफिसरनि खां घुर कई आहे त बदमस्त पुलिस एहलकार ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे असांखे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। ई सूरत में असीं 12 बच्चन समेत कीथर कैनाल पुल ते धरणो हणी एहतजाजी मुज़ाहिरो कंदासीं, जेको इंसाफ़ मिलण ताईं जारी रहंदो। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhujraknews.com।